ते भी दोस्ती निभाईंदा ओहे केर हन चो तो ओहो सबर का पहिरी त मुझो सुनो बगदाद वारो दिलबर अब्दुल कादिर जीलानी घोटा जेको वलियन जो भी सरदार आ जेको जम दे जामा अमड़ जे पेट मा जावा त जमण सा रोजेदार पीरन जो पीर पंहिंजी यारी निभाईंदो मुझो महबूब मुर्शिद पीर मिठा साईं भी निभाईंदो मुझो दिलबर सुणो साईं भी निभाईंदो मुझो यार सजण साईं भी निभाईंदो साईं मशोरन वारो साईं निभाईंदो साईं दिलबर साईं निभाईंदो साईं पीर साहब पागारो निभाईंदो सुणो कलंदर शहबाज भी पंहिंजी यारी निभाईंदो पिटाई घोट भी पंहिंजी यारी निभाईंदो पर निभाईंदो कैसा जेको नीह लाईंदो निभाईंदो कैसा गाला गाला जेको नीह लाईंदो अज जे कदे गोठो माही खान ओठे जे अंदर राहिब खान उन जे भाइरन लखे रुपया खर्च करे मुझे महबूब मुयद्दीन मीर जे रूह के ईसाले सवाब जे नियत सा हेडो वडो खैरात कया हेडो वडो खैर कयो हेडो वडो प्रोग्राम कयो इन सब जो सवाब जदे अल्लाह जे दरबार में अर्ज करे मुयद्दीन मीर दिलबर जे दरबार में पहुंचाईंदासी त उहो बेवफा कोने को जेकर गुलाम बेवफा ना है त आका बेवफा थी गाला गाला यार गाला चेबो न अदा ये नाची वेठी छी अदा ने जी नानी भी वेहंदी है पुछते वेठला मोजा दोस्त सुन अदा ही जो जी जा वडा भी ई हन ओ मोजा दोस्त जे जा गुलाम वफादार त उन जो आका वफादार हुंदो या न हुंदो पक्की गाला तपो पाणी इंदुम होत पर कुछ आऊं ब अग भरी थिया मता चवे में बलोच त हिन कम हीणीअ मां की न थियो हाणे सजे प्रोग्राम जो तत ऐं आखिरी 10 मिनट जा तबलीग जा जुमला उहे जरा गौर सां ॿुधजा ओ मुंहिंजा मुसलमान भा सब का पहिरीं त इहो वाइदो कर त आऊं पंहिंजे नंढड़नि बचड़नि खे सुम्हण खां पहिरीं कलमे पढ़ण जो ताकीद ज़रूर कंदुसि गाल है मुझा मुसलमान भा तवजा कर यो वायदो कर त पंहिंजे नंढड़नि बचड़नि खे रात जो सुम्हण जे टाइम ते चोस बचड़ा कलमो पढ़ी पो सुम्हो चो इंशाअल्लाह ताला चवंदासी नंढड़ा बचड़ा वो बुधी रहा हन उन्हनि खे समझाइबो त नंढड़ा बचड़ा बाबा अब्बा पुत्र भाइटिया डोहटरा जेकरे तू कलमो पढ़ी सुम्हंदे त तोखे रात जो ड्रिज कोन थींदो अल्लाह से तो ते राजी थींदो सुबह जो सवेल उथंदे न त अल्लाह से को जेकी कुछ घुरंदे तोखे नींदो जॾहिं न बचड़े जे दिमाग में इहा ॻाल्हि वेठी पो ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो करे ॾेखारे गाल ज़हन में अचे वई हिकड़ी औरत हिकड़ो पुटड़ो अल्लाह उन खे ॾिनो भाइरन जो सहारो कोन्हे को अज भी केड़ा भाइर ता भेनरू संभालीन सबको पंहिंजे बचन में पूरो आ लेकिन याद रखी छॾजा अबे अम्मा खां पो न्याणीअ खे अबाणे दर जो भाइरन जो वॾो सहारो हूंदो थे याद रखी छॾजा मुसलमान न्याणी उहा शइ थई जे जे ॾियण मां कॾहिं भी खोटी कान ईंदे वधंदे खुटंदे कोन न्याणिन खे संभाल अबो अम्मा त पंहिंजा बच्चा संभालींदा पर जॾहिं न अबो अम्मा न हुजन ईद बरात थे 5000 जो वॻो पंहिंजे घरवारीअ जे लाइ आण उन जो हक़ आ हिकड़ो 500 जो वॻो पंहिंजे भेण ॾे विॾियारे मोकिल जेॾी महिल न न्याणीअ वटि भाउ जे तरफ़ खां 500 जो वॻो पहुतो त उहा ख़ुशीअ में रोंदी बि पाड़े जे माइनि खे ॾेखारींदी ओ अदी फलाणी ही ॾिस मुंहिंजे अबाणनि ॾांहुं मुंहिंजे भाइड़े मुॾे वॻो मोकिलियो अञा घरवारी 5000 जे वॻे ते थोड़ो कुरकंदी मुंह मुबारक थोड़ो सुजाईंदी त जेकर 7 वारो हुजे त छा थे पर जेका भेण आ न उहा 5 खे कान ॾिसंदी पर अबाणे पार खे ॾिसंदी त मुंहिंजे अबाणनि ॾांहुं आयो आहे इन करे मुसलमान पंहिंजूं न्याणियूं संभाल अब अम्मा खां बाद में भाइरनि जी वॾी ज़िम्मेवारी आहे पंहिंजे भेनरुनि खे संभालीन ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहा औरत आहे जंहिंजो भाउ बि नाहे भेण बि नाहे हिकिड़ो सहारो मुड़ुस हुयो अल्लाह उहो सहारो खसे छॾियो पुटड़े जो औलाद आहे हिकिड़ो पुटड़ो रब उनखे ॾिनो आहे जॾहिं ॾिठई त दुनिया में मुंहिंजो को बि सहारो कोन्हे को हिन मुंहिंजे बचड़े खे सहारो केरु ॾींदो
उन जे दिल में ख्याल आयो छो न पंहिंजे बचड़े जी उथंदे तरबियत अहिड़ी कयां जो हिन खे दुनिया जे तरफ़ तवजह करण जे बजाय पंहिंजे रब जे हवाले करे छॾियो। नमाज पढ़ंदी आ मुसल्ले जे भर में मुसल्लो विछाईंदी आ उन पुटड़े के चवंदी आ हलिया मुंहिंजा बचड़ा मुझे भर में अची नमाज पढ़। बचड़ो वेचारो नंढड़ो ईंदो आ मश्करी भी कंदो आ अमड़ जीअं सजदो ॾींदी आ बचड़ो बिञ उबतो सुबतो सजदो ॾींदो आ मुसल्ले जे हेठों अमड़ शइ लिकाए रखंदी आ नमाज पढ़ी बस कंदी आ बचड़े के चवंदी आ बचड़ा हाणे हथड़ा खण। बचड़ो हथड़ा खणंदो आ बचड़ा चओ अल्लाह साईं के त अल्लाह साईं मुखे टाफियूं दे। हाणे मां थी सेखारे बचड़े के बचड़ा चओ त मुंहिंजा अल्लाह साईं मुखे टाफियूं दे। बचड़ो चवंदो आ अल्लाह साईं मुखे टाफियूं दे हेॾो हथ मां खणी झट में हुन जे हथड़े में विझी छॾींदी आ। बचड़ो चवंदो अम्मा अल्लाह साईं टाफियूं ॾेई छॾियूं हा बचड़ा पो खा। अहिड़े नमूने सां बचड़े जी तरबियत शुरू कई। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खुदा जी कुदरत आ हिकिड़ो ॾींहुं अची वियो पाड़े में कज़ियो थी वियो आ उहा कुमाई बचो कज़े में हली वई आ नंढड़ो बचड़ो खेॾण हलियो वयो मां के पक हुई त बचड़ो मुंहिंजो खेॾण वयो आ। अमड़ के दिल में ख्याल आयो मानीअ जो टाइम थियण वारो आ घर में काई पहर काने का मुंहिंजो बचड़ो ईंदो न खे बानी केरु ॾींदो। अॼु बचड़े खे बि बुख लगी आ अमड़ जो इंतजार कोन थो करे घर में आयो आ ॾिठई त अम्मा काने का देर कान कई उहो मुसल्लो खयो अथई मुसल्लो विछायो अथई जीअं अमड़ वुज़ू कंदी आ ईअं उबतो सुबतो वुज़ू करे आयो आ। नंढड़ो बचड़ो 4-5 सालन जो आ उनखे कहिड़ी ख़बर त वुज़ू छा के चइबो आ ईअं मुसल्लो विछाए मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं अमड़ सजदा ॾींदी हुई ईअं सजदा 2-3 ॾेई करे अखियूं ॿुटे हथड़ा खणी चवे थो ओ मुंहिंजा मौला मूंखे बुख लगी आ मुंहिंजी जीजल अमड़ बि अॼु काने का मौला अॼु मूंखे मानड़ी त खाराए। हिन अञा एॾो हथड़ा खणी बस कया बेनियाज़ रब जे रहमत खे जोश आयो आ। ओ जिब्राइल जी रब्बे जलील देर न कर अॼु जन्नत जा ताम खणी मुझे बाले खे पहुचा। जन्नत मां ताम अची वया बचड़ो खाई रहियो आ सुकून सां मानी पे तो खाए हुनखे पका त रोज़ मिलंदी आ अॼु भी मिली आ हू बेसमझो बचड़ो आ ओॾो अमड़ जे दिल में ख्याल आयो आ मतां मुंहिंजो बचड़ो अची वञे मतां हुनखे बुख लगे हुनखे मानी केरु ॾींदो। अमड़ भी कज़े तो तकड़ में मोटंदी आ जीअं जो दरवाज़ो अंदर टपे ॾिसे त मुसल्लो विछायो पियो आ मुंहिंजो बचड़ो वेठो आ पर अजीब खुशबू वारो खाधो खाई रहियो आ। अमड़ निहारे चवंदी आ बचड़ा जी मुंहिंजी जीजल अम्मा अॼु ही अजीब खाधो कंहिं ॾिनो अथई जवाब ॾींदो आ ओ मुंहिंजी अम्मा जेखां रोज़ घुरण सेखारींदी आ अॼु तूं कान हुई हूअ तुंहिंजे साम्हूं घुरंदो हुयुसि उहो यार ॾींदो हो अॼु तूं बि कान हुई मुसल्लो विछाए चयोमांसि ओ मुंहिंजा सुहिणा अॼु मुंहिंजी अमड़ बि कान अथई अॼु मूंखे बुख ॾाढी लगी आ उन खां जो घुरी बस कयमि अञा मूं हीअं हथड़ाई मुंहं ते कोन भरिया त ही अजीब खाधो मुंहिंजे आॾो अची वियो आहे। ओ मुंहिंजी अम्मा अॼु बि मूंखे उन ॾिनो आहे जेको रोज़ ॾींदो आहे। ओ मुंहिंजा दोस्त ॿुधा हाणे इहो बचड़ो ज़िंदगी भर कंहिंजे दर ॿिए ते वेंदो जवाब ॾे कंहिं वॾेरे जे दर ते वेंदो कंहिं रईस जे दर ते वेंदो कंहिं अमीर जे दर ते वेंदो MP MN जे दर ते वेंदो कंहिंजे बि दर ते कोन वेंदो छो जेको महबूब जे दर तां पिनी ख़ैरात पलबो आ जेको महबूब जे दर तां पिनी ख़ैरात पलबो आ उन्हीअ जो रूह बि कंहिंसां कॾहिं बि कोन रलबो आ जेको महबूब जे दर तां पिनी ख़ैरात पलबो आ। ॻाल्हि वणी थई ईमानदारी सां ॿुधाए वणी थई पोइ जेका शइ वणंदी आहे उहा पंहिंजे बचनि जे लाइ कान वठिबी आहे। जवाब ॾे न अघारो हा कई सुभाणे हाणे हा नथो करी जेका शइ वणंदी आहे उहा कंहिंजे लाइ वठिबी आहे बचनि जे लाइ वठिबी आहे न
गाल है ना बच्चन जे ला वठी बिया न ओ अज का वठी वायदो करी तो पांजे दिल में मूसा न पांजे दिल में वायदो करी तो त इंशाअल्लाह ताला पांजे घर वारी सा गडजी करे पांजे बच्चन जी तरबियत ई कंदासी ये वायदो करी तो याद रखी छजा मुसलमान घर वारी यानी ज़ाल ऐं मुड़स हिकड़ी गाड़ी जा बपी था हनी जेकर ज़ाल ऐं मुड़स जो पाण में कुर्ब नाहे तो घर जेरे ही दोज़ख याद रखी छजा जेके न पांजे घर के दोज़ख दुनिया में दिसणो आ ओ पांजे घर वारी ऐं पाण में ठा न कन घर जेरे ही जहन्नम थी वेंदो पर जेको मानू चाहे त मुजो घर हिते दुनिया में ही जन्नत बणजी वने ओ पांजे घर वारी के इज्जत दे उनके मोहब्बत दे उनके प्यार दे उन जे मथा घोर घोर वने त इंशाअल्लाह ताला उन जी घर वारी उन जे मथा लख एक दफो घोर विंदो हो फटारी बचारी लख दफा घोर विंदो ओ जेको न औलाद जमंदो ओ सब नेक ऐं साले साले अन्या चवा जेको न चाहे तो त मुजो न्याणियों सुभाणे सुखियों हुजन शादी करण खां पो हिते न्याणिन वारा वेठा हो न दा वेठा हो न न्याणिन वारा कंहिंजी भी या दिल चवंदी त मुजी न्याणी शादी खां पो दुखी थे जवाब दियो अज भला गूंगा इते जने गाल समझ में थी जब गूंगा छो था थियो जवाब दियो न आहे को जेको चवे त शादी खां पो मुजी न्याणी दुखी थे को आहे कोई न हुंदो पर जिन न्याणी अचे चवे ओ बाबा जी मुजी बच्ची छो तो न्याणी पुटन का वधिक मिठियूं हुंदियूं हन बाबा भई जेको न लक्ष्मी न्याणो दिनो थे मुखे डाढो तंग कयो थे बाबा मुसा गाल हा वई पूरो कोन थो अमा खुदा जी का हिदायत थे से पो छा कया बाबा ओ हु जेको मुलो आ न जेको कारे कुकड़ ते तावीज लिखंदो आ चवन था त हिक टिक तावीज दस बाबा वारो कर मुखे तावीज वठी आने दे अमा सुबह थियो हमरा ट्राल कुले ते कयो 500 रुपया गीदे में विधई सिधो मौली साहब रे वारो कर मौली साहब मुझो न्याणो डाढो मुझे धी के दुखियो कई थई ओ मुसलमान जे चाही थो त इन मुलन जे दरन ते वणन खो बची वनी इन तावीजन इन मकरीलन खो बची वनी त हिकड़ो ही दस थयो हिकड़ो ही दस कर केहड़ो दसा जे कान तुझे घर में ज़ाला उहा बि कहजी त न्याणिया तू उनके खुश रख तू उनके इज्जत दे हे सजण साईं जो फकीर तो सा वायदो थो करे इंशाअल्लाह ताला तुझी न्याणी कदे भी दुखियो दी कान दिसंदी छो त जेका तुझे घर में तुझी ज़ाल आ उहा बि कहजी त न्याणी आ न उन जो अबो अम्मा त आहे न पो तू जने उनके खुश रखंदे खुदा जो कुरान में वायदो आ हल जज़ाउल इहसान इल्ला अल इहसान फबि अय्यि आला'i रब्बिकुमा तुकज़्ज़िबान दुनिया जो दस्तूर आ जह कणक काहिया ओ जोर कोन खणदो कणक ही खणदो जह कमद काहियो आ ओ फुटी कोन खणदो कमद ही खणदो जेको पोख गो आ ओ मिलंदो आ ओ तू मुजा दोस्त पंहिंजे घर वारी के इज्जत दे तू उन सा प्यार कर तुझे निकाह में आ इयो यकीन कर त मुजी ज़ाला मुझे निकाह में आ पर कहजी न्याणी ब्याहे त इंशाअल्लाह ताला मुजो रब करीमा दिलन जा हाल जाणदो आ दिलन जे राज़न का वाक़िफ़ आ तुझी न्याणी जिते भी शादी करे विंदी इंशाअल्लाह ताला मुजो रब कंदो त तुझी न्याणी भी दुखियो दी कान पो छा ख्याल आ गाल दुखी आ छो त जरे ज़ाल जी गाल इंदी आ तो फिलहाल हिकड़न जी त दिल खुश थींदी बागो बहार थींदी हुंदी याद रखी छर मुजा दोस्त ज़ाल ऐं मुड़स गाड़ी जा ब व्हील हन हिकड़ो न पंचर थी पियो गाड़ी कान हलंदई भले तजुर्बो करणो मां त या फकीर सजण साईं जो गुलाम मुझे मुर्शिदन जो हुक्म आ तो फकीरो जिते भी वणो त दीन जी तबलीग कयो पर कुछ इस्लाह जो गालियों बोने में कयो त मन मखलूक खुदा देखे को फायदो थी आ तो फकीर मानुआ बुधाई तो मुझे महबूब मदीने जे घोट दे निहार छा उन का वधिक तू ही मुसलमान छा थियो थी मुझे आका जो फरमान आ पांजे घर वारन सा गरजी कम कयो केडी मल उनन जे किचन में वणो रधणे में वणो ओए थाव था प्या मलीन गरजी उनन सा करे थाव भी मल
कदे करे त ॾिसन ओहन नफ्स कुत्ते के बारे ॾिस त सही न कदे घर वारन सा मुंहिंजा दोस्त अजीज घर वारा पुठीअ ते खटड़ू था खणन केॾी महिल उन्हनि सां गॾिजी करे चवी सो मुंहिंजी घरवारी अल्लाह जी बानी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो फरमान आहे पंहिंजे घर वारनि सां उन जे घर जे कमनि में हथ वंडायो मूंखे पंहिंजे महबूब जी सुन्नत अदा करण दे अॼु या खट ते या खट पुठीअ ते तूं न खण अॼु मां तो वांगुरु पंहिंजे पुठीअ ते खट तो खणा इन नियत सां त मुंहिंजो महबूब मदीने जो घोट मूं ते राज़ी थी पवे मुझे महबूब के राजी करण जे लाइ पंहिंजे घर वारनि सां गॾिजी घर जे कमकार में वंड वठायो इंशा अल्लाह ताला मुंहिंजा दोस्त हे मुंहिंजा लफ़्ज़ तूं लिखी छॾ पंहिंजे दिलि जे मथां हे तकरीर हथी की करे छॾ अॼु खां वठी तूं अमल शुरू कर इहो कहिड़ो हिकु पंहिंजे बचड़नि खां निमाज़ जो ताकीद कर ऐं उन्हनि खां पुछ सुबुह मझंद शाम अची पंहिंजे बचड़नि खां जीअं दुनिया जा कम थो पुछी ईअं पुछ बचड़ पुट निमाज़ पढ़ी अथई न बाबा छो ॾाहो थी निमाज़ पढ़ झट में डंडो न खण झट में लठ न खण प्यार सां पंहिंजे घरवारीअ खे निमाज़ जो ताकीद कर पंहिंजे नुंहुं खे निमाज़ जो ताकीद कर पंहिंजे न्याणीअ खे निमाज़ जो ताकीद कर सुबुह जो सवेल थी पाण भी निमाज़ पढ़ क़ुरान जी तिलावत कर बचड़नि खे चओ बच्चा क़ुरान जी तिलावत कयो जेकॾहिं क़ुरान पढ़ियल नाहियो न फिक्र नाहे पढ़ी वठो जे पढ़ण वारो केर नाहे तॾहिं भी फिक्र नाहे क़ुरान खोले वरक वरक खे उथला कर बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रुगी क़ुरान जी नमाज पढ़ी ज़ियारत करे कुरान करीम के मुंह ते रखी दुआ घुरी निकर जाले कदे पैर ओॾो अॻे ख़ैर लॻो पियो दस तो वटा बीमारी भी तो वटा दवा भी तो वटा डॉक्टर तू पान है वो मर्जी तुझी आ दवा खाई बीमारी मो जान छदाई या दवा के परे करे पंहिंजे पान के मरीज करी मर्जी तुझी आ फैसलो तोखे करणो आ ए सजण साईं जो गुलाम जो कम हो पैगाम पहुंचाण चो त मुझे रब पंहिंजे महबूब के चो महबूब पैगाम ॾियण तुझो कम आ हादी मां रब आ हिदायत मुझो अख्तियार आ तो मुझे सुहिणे महबूब मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी घोट जा मुरीद तोखे मुबारक आ जो अल्लाह ताला तोखे सुहिणी निस्बत अता कई आ हे फकीराणियूं कचहरियूं हे फकीराणियूं ॻाल्हियूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जे दिलि खे वणनि थियूं जे तुंहिंजे दिलि खे सुठियूं थियूं लॻनि जे दिलि चवई थी त हे ॻाल्हियूं सुहिणियूं आहिनि त पोइ मुंहिंजा दोस्त जन जो ही गुलाम आ हिकिड़ो दफ़ो दावत ते उन मुंहिंजे यार जे अंगण ते अची ॾिसजां अल्लाहाबाद कंडियारो ज़िलो नौशहरो फिरोज़ जे अंदरि अल्लाहाबाद दरगाह मुंहिंजे मुर्शिद करीम सजण साईं जी हिकिड़ो दफ़ो अच न तोखां पुछंदा त कहिड़ी ज़ात थई कोट कंहिंखे ॾींदो ऐं रंग कहिड़ो थई न न हे आंगुर जो इशारो तुंहिंजे दिलि ते ॾींदा उहो मुंहिंजा दोस्त आहिनि दिलि में अल्लाह जो तोखे ज़िक्र ॾसींदा ही सिर्फ़ु सजण साईं जे ग़ुलाम जो हिकिड़ो शेर आहे जे कल्ब वियो अथई कटिजी अच मुंहिंजे मुर्शिद सजण साईं वटि साबुण हणंदई सुर हो की न घुरंदई घटि अहिड़ो ॾींदई ॾस जो मिलाईंदई मदीने जे घोट सां अल्लाह ताला जी ज़ात मो गुनहगार जो चवण तव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए पर इहा उम्मीद रखां तो तव्हां ॻोठ माही खान ओठे वारनि मां ऐं जेके ओड़े पाड़े खां दोस्त आया उन्हनि मां त इंशा अल्लाह ताला पंहिंजे बचड़नि ते तवजह कंदासीं पंहिंजे बचड़नि खे तइलीम क़ुरान करीम जी बि पढ़ाईंदासीं स्कूल जी तइलीम बि बचड़नि खे पढ़ायो न्याणियुनि खे बि जेतिरी हद ताईं मुमकिन हुजे जेसिताईं तव्हांजूं न्याणियूं समझदार थियनि जेसिताईं न्याणियुनि खे तइलीम ॾेई सघो था न्याणी पढ़ियल हुंदी सुभाणे पंहिंजो घर जो सुहिणो माहौल पाण करे वठंदी अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए तरफ़ैन खे मुंहिंजो रब अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ॿ कलाक जे पूरा कया अञा नात पढ़ा मना 5 मिनट जेके बचा आहिनि 2 कलाकनि मां चए थो 2 कलाक पूरा थियनि कलाक खां मथे तकरीर कोन कंदो हाणे तकरीर पियो कलाक सवा हिते 2 कलाक कीअं वेहियासीं भला 6 मिनट विञायो कोन था नात पढ़ां था ॿुध मां मदीने अचा जलसू धो अचा या रसूल अल्लाह ओ यतीमन जयार नबी मदीने
अचा बाबल सूधो अचा चो मां मदीने अचा बचड़न सूधो अचा आका सदीड़ो कजा मां मदीने अचा दिल बर सदीड़ो कजा मां मदीने अचा वणे थई ॻाल्हि त तूं बि मूंसां गॾु चओ मां मदीने अचा ॿई हथड़ा हीअ दुआ घुरी चओ मूं वारा सभिनी जी दुआ भर मां मदीने अचा जी जल सूधो अचा मां मदीने अचा बाबल सूधो अचा आका सदीड़ो कजा मां मदीने अचा दिल बर सदीड़ो कजा मां मदीने अचा ख्वाब अहेड़ो ॾिसां या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ गरीबन जा गमखार नबी ख्वाब अहेड़ो ॾिसां तुंहिंजा कदम अल्लाह ख्वाब अहेड़ो ॾिसां तुंहिंजा कदम चुमा ख्वाब अहेड़ो ॾिसां तुंहिंजा कदम चुमा आका सदीड़ो कजा मां मदीने अचा दिल बर सदीड़ो कजा त बचड़न सूधो अचा मां मदीने अचा मां मदीनो ॾिसां मदीने अचा मां मदीनो घुमा आका सदीड़ो कजा मां मदीने अचा दिल पर सदीड़ो कजा त भाइरुन सूधो अचा सुहिणा सदीड़ो कजा त दोस्तन सूधो अचा तुंहिंजे दर ते अचा सूरतो सां सलिया भाइरुन जा चाचन जा मामन जा सौटन जा दोस्तन जा यारन जा पाड़े वारन जा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ बेसमरन खे समर ॾियण वारा नबी तुंहिंजे दर ते अचा सूरतो सां सलिया आका सदीड़ो कजा मां मदीने अचा दिल बर
सदीड़ो कजामा मदीने अचा सोना सदीड़ो कजा हिन जमायत सूधो अचा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन। ओ मुझा सुहना रब करीम पंहिंजे सुहिणे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके में मुझा करीम रब हिन महफिल के पंहिंजे बारगाहे रब्बुल इज्जत में क़बूलियत जो दर्जो अता फरमा। ओ मुझा सुहना रब करीम हिन महफिल के असांजे ला दुनिया में इज्जत अमन ऐं सुकून जो ज़रियो बनाए जा या अल्लाह। कब्र ऐं क़यामत में शफाअत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो ज़रियो बनाए जा। ओ मुझा सुहना रब करीम जन दोस्तन ही महफिल सजाइया मियां राहिब अली उन जा भाइर उन जा अजीज रिश्तेदार या बिन जन भी दोस्तन इन महफिल में मुझा करीम रब कन वेचारन नंगरड़ो पचायो आ कन वेही भंडर कुठिया कन वेही शामियाना सिधा कया हन। ओ मुझा करीम रब के दोस्त परे परे खो कही आया हन। मुझा मौला पांजे महबूब जे सदके सभिनी जो ही अचण वेहण बुधण खिदमतू करण पांजे बारगाहे रब्बुल इज्जत में कबूल फरमाए जा। करीम रब सभिनी के पांजे महबूब जे दर जो दीदार नसीब फरमाए जा। या अल्लाह अज महबूब जे सदके इन महबूब जे सुहनी महफिल जे सदके बे औलाद लिखे नेक सालिह औलाद अता फरमा। करीम रब जे के बीमार हन उनन के शिफाए कामिल अता फरमाए। ओ मुझा सुहना करीम रब सुहने महबूब मदीने वाले घोट जे सदके में तमाम बीमारन के सेहत व आफियत अता फरमा। खुसूसन मुझा करीम रब तुझे महबूब जो गुलाम तुझो बानड़ो फकीर सोहराब ओठो जेके कैंसर जड़ो मूजी मर्जा। ओ मुझा मौला तुझे दरबार में देर नाहे करीम रब अज पांजे महबूब जे सदके फकीर सोहराब ओठो के सेहत व आफियत अता फरमा। मुझा करीम रब बिया जेके बीमार हन जिते भी आहिन पंहिंजे महबूब जे सदके मुझा मौला उन्हनि के सेहत व आफियत अता फरमा। या अल्लाह सभिनी जे दिलनि जा हाल ॼाणी थो कंहिंजे दिल में कहिड़ो सवाल कंहिंजे दिल में कहिड़ो सवाल मुझा मौला सभिनी जे दिलनि जा हाल ॼाणी थो सभिनी जा सवाल पूरा फरमा। उहे कम करा जंहिंमें तुंहिंजी ज़ात राज़ी हुजे तुंहिंजे महबूब जी ज़ात राज़ी हुजे। या अल्लाह मौला मदीनो ॾेखार मौला मदीनो ॾेखार मौला मदीनो ॾेखार जिंदगी में बार बार ॾेखार पोइ भली मार लहन ओजागा अखिन जा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। मुझा करीम रब जेके असांजा मुसलमान भाइर दुनिया छॾे विया आहिनि सुहिणे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में उन्हनि जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। या अल्लाह उन्हनि जे कब्रनि खे जन्नतुल फिरदौस जे बागन मां हिकिड़ो बाग बना। ख़ुसूसन मुंहिंजा करीम रब मरहूम मोहम्मद हाशिम खे पंहिंजे महबूब जे सदके उन जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए जा। करीम रब उन जे कब्र खे जन्नत जे बागन मां हिकिड़ो बाग बनाए जा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त बैठा हो जो कोई भी पांजी जगह ये हो रहा है।